नासिन वाक़िया के नाज़ी वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी दावा कई आहे त जमियत जे गुंडनि कन पकड़ी माफ़ी घुरी निकिरी विया खे न छॾणु घुरिजे हा। सुल समाजी वफ़ाक़ी वज़ीर पंहिंजे ट्वीट में चयो आहे त हिन वाक़े सां जाली दानिश्वर वरी ज़ाहिर थी पिया आहिनि जेकी बक्स इमरान जे जथनि जी हिमायत खां नथा मिड़िया आहिनि। फवाद चौधरी चयो त अपोज़िशन ऐं मीडिया में संदसि हिमायती हिकु मख़सूस माफ़िया जो हिसो आहिनि जेकी पंहिंजे मुफ़ादनि लाइ गॾु आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी दावा कई आहे त जमियत जे गुंडनि कन पकड़े माफ़ी घुरी निकिरी विया खे न छॾणु घुरिजे हा। सुल समाजी वफ़ाक़ी वज़ीर पंहिंजे ट्वीट में चयो आहे त हिन वाक़े सां जाली दानिश्वर वरी ज़ाहिर थी पिया आहिनि। फवाद चौधरी चयो त अपोज़िशन ऐं मीडिया में संदन हिमायती हिकु मख़सूस माफ़िया जो हिसो आहिनि जेकी पंहिंजे मुफ़ादनि लाइ गॾु आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी दावा कई आहे त जमियत जे गुंडनि कन पकड़े माफ़ी घुरी निकिरी विया खे न छॾणु घुरिजे हा। सुल समाजी वफ़ाक़ी वज़ीर पंहिंजे ट्वीट में चयो आहे त हिन वाक़े सां जाली दानिश्वर वरी ज़ाहिर थी पिया आहिनि। फवाद चौधरी चयो त अपोज़िशन ऐं मीडिया में संदन हिमायती हिकु मख़सूस माफ़िया जो हिसो आहिनि जेकी पंहिंजनि मुफ़ादनि लाइ गॾु आहिनि। फवाद चौधरी चयो त अपोज़िशन ऐं मीडिया में संदन हिमायती हिकु मख़सूस माफ़िया जो हिसो आहिनि जेकी पंहिंजनि मुफ़ादनि लाइ गॾु आहिनि।